वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। सिंध में पाणी बहिरान शिदत इख्तियार करे वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया पिया वञनि। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह आबपाशी वारे खाते जे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो खे ज़रई पाणी पूरो करण लाइ क़दम खणण जी हिदायत करे छॾी आहे। इरसात अजमान जो चवणु आहे त बरसातुनि सबबि दरियाउनि में पाणी जी सूरतहाल बहितर थी रही आहे। सिंध खे पाणी जी फ़राहमी 32,000 क्यूसिक खां वधाए 60,000 क्यूसिक कई वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध में पाणी बहिरान शिदत इख्तियार करे वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया पिया वञनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आबपाशी वारे खाते जे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो खे ज़रई पाणी पूरो करण लाइ क़दम खणण जी हिदायत करे छॾी आहे। आगाह कई पिया। अरसात तर्जमान जो चवणु आहे त बरसातुनि सबबि दरियाउनि में पाणीअ जी सूरतहाल बहितर थी रही आहे। सिंध खे पाणी जी फ़राहमी 32,000 क्यूसिक खां वधाए 60,000 क्यूसिक कई वई आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध में पाणी बहिरान शिदत इख्तियार करे वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया पिया वञनि। आगाह कयूं पिया। सिंध में पाणी बहिरान शिदत इख्तियार करे वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया पिया वञनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आबपाशी वारे खाते जे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो खे ज़रई पाणी पूरो करण लाइ क़दम खणण जी हिदायत करे छॾी आहे। आगाह कयूं पिया। अरसात तर्जमान जो चवणु आहे त बरसातुनि सबबि दरियाउनि में पाणी जी सूरतहाल बहितर थी रही आहे। सिंध खे पाणी जी फ़राहमी 32,000 क्यूसिक खां वधाए 60,000 क्यूसिक कई वई आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। सिंध में पाणी बहिरान शिदत इख्तियार करे वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया पिया वञनि। जॾहिं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आबपाशी वारे खाते जे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो खे ज़रई पाणी पूरो करण लाइ क़दम खणण जी हिदायत करे छॾी आहे। इरसात अजमान जो चवणु आहे त बरसातुनि सबबि दरियाउनि में पाणी जी सूरतहाल बहितर थी रही आहे। सिंध खे पाणी जी फ़राहमी 32,000 क्यूसिक खां वधाए 60,000 क्यूसिक कई वई आहे।